बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम exercises 6.1 6 यूनिट जो असां एक्सरसाइज कंदासीं राइट द नेगेटिव हाणे नाकारी जुमला ठाहिणा आहिनि आई प्ले द पियानो वेरी वेल मां तमामु ज़बरदस्त पियानो वॼाईंदो आहियां हले ते थियल आहे हिकिड़ो आई डोंट प्ले द पियानो वेरी वेल मां एतिरो सुठो पियानो न वॼाईंदो आहियां इहो नेगेटिव में आहे नंबर 2 आना प्लेस द पियानो वेरी वेल माना आना पियानो ज़बरदस्त वॼाईंदी आहे पर जेकॾहिं असां नेगेटिव कंदासीं सीधो आना डज़ंट प्ले the piano very well. It doesn't लॻाइण खां पोइ play benefit इस्तेमाल थींदी. Number 3, they know my phone number. इन्हनि खे मुंहिंजे फोन नंबर जी ख़बर आहे इन्हनि वटि मुंहिंजो फोन नंबर आहे या नहीं. इन्हनि नेगेटिव थींदो they don't know my phone number. इन्हनि वटि मुंहिंजो फोन नंबर न आहे या इन्हनि खे मुंहिंजे फोन नंबर जी ॼाण न आहे ख़बर न आहे. Number 4, we work very hard. असां तमामु महिनत सां कमु कंदा आहियूं माना असां तमामु वॾा महिनती आहियूं घणो टाइम असां कम में लॻाए छॾींदा आहियूं पंहिंजो नेगेटिव में छा थींदो we don't work very hard असां एतिरी महिनत कंदा ई न आहियूं असां एतिरा महिनती यानी न आहियूं. नंबर 5 he has a bath every day हू रोज़ वेंजंदो आहे हिते हैज़ वेंजण जी माना में अचे थो परफेक्ट टेंस न आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे. नेगेटिव थींदो he doesn't पोइ हैव इस्तेमाल थींदी बेनिफिट में he doesn't have a bath every day हू रोज़ानो न वेंजंदो आहे. नंबर 6 you do the same thing every day तू रोज़ानो साॻो साॻो कमु कंदो आहीं हिते डू कमु करण जी माना आहे ठीकु आहे न सेम थिंग माना साॻो साॻो कमु त हाणे नेगेटिव ठाहिण जे लाइ हेल्पिंग वर्ब डू ईंदो हुन सां डोंट इस्तेमाल थींदी यू डोंट पोइ डू मेन वर्ब इस्तेमाल थींदो यू डोंट डू द सेम थिंग एवरी डे तू साॻो साॻो कमु रोज़ानो न कंदो आहीं. 6.2 स्टडी द इंफॉर्मेशन एंड राइट सेंटेंसेस विद लाइक हीअ इंफॉर्मेशन जेका ॾिनी वई आहे इहा इन खे पढ़ो इन जो मुतालो कयो ऐं उन खां पोइ जुमला लिखो ही जेके जुमला हेॾे ॾिनल आहिनि विथ लाइक माना पसंदि वारे वर्ब सां यानी हिनखे जेका शइ जेके वणे थी उहा लिखंदो जंहिंखे नथी वणे उहा बि लिखंदो. हाणे हीअ जेका आहे हीअ सवाल हिननि खां थी करे माना बैन ऐं सोफी खां बि सवाल थी करे ऐं काइट खां बि सवाल थी करे यू माना तव्हां खां बि थी करे यानी मूंखां बि करे थी पई. हाणे हीअ थी चए डू यू लाइक क्लासिकल म्यूज़िक छा तव्हांखे क्लासिकी मौसीक़ी पसंदि आहे त बैन एंड सोफी छा चयो येस माना हा माना येस जो चयो माना हा यानी वी लाइक क्लासिकल म्यूज़िक. वरी केट छा चयो नो आई डोंट लाइक क्लासिकल म्यूज़िक. वरी यू तव्हां छा चयो आई लाइक क्लासिकल म्यूज़िक और आई डोंट लाइक क्लासिकल म्यूज़िक यानी मूंखे क्लासिकी मौसीक़ी पसंदि आहे या न आहे. हाणे हिन जा हेॾे जवाब लिखियल आहिनि बैन एंड सोफी लाइक क्लासिकल म्यूज़िक बैन ऐं सोफी खे क्लासिकी मौसीक़ी पसंदि आहे छो जो हिननि येस चयो आहे. केट डज़ंट लाइक क्लासिकल म्यूज़िक केट खे क्लासिकी मौसीक़ी पसंदि न आहे डज़ंट सां पोइ लाइक लॻंदी ऐं तव्हां जेकॾहिं पसंदि हुजे हा तव्हांखे चओ त आई लाइक क्लासिकल म्यूज़िक या आई डोंट लाइक क्लासिकल म्यूज़िक. नंबर 2 बॉक्सिंग जी पुछे डू यू लाइक बॉक्सिंग छा तव्हांखे बॉक्सिंग वणे थी पसंदि आहे उहा हुन बैन एंड सोफी छा चयो नो ऐं केट छा चयो येस ऐं तव्हां छा चयो येस या नो. हाणे छा थींदो हाणे बैन एंड सोफी डोंट लाइक बॉक्सिंग माना बॉक्सिंग ठोछाइण वारी जेका रांदि आहे उहा हिनखे न वणंदी आहे कंहिंखे बैन ऐं सोफी खे ऐं केट लाइक्स बॉक्सिंग माना केट खे बॉक्सिंग वणंदी आहे छो यस चयो अथई जेकॾहिं मां बि यस चवां त आई लाइक बॉक्सिंग जेकॾहिं न चवां त आई डोंट लाइक बॉक्सिंग. नंबर 3 हॉरर मूवीज़ माना डिज वारियूं फिल्मूं भउ वारियूं फिल्मूं हुन छा चयोसि डू यू लाइक हॉरर मूवीज़ ठीकु आहे बोने बैन सोफी खां पुछे त हुन चयो यस पोइ हुन वरी छा चयो नो वरी मां वरी छा चयो यस ऐं नो. ठीकु हाणे असां हिन जा जवाब ठाहींदासीं बैन एंड सोफी लाइक हॉरर मूवीज़ बैन ऐं सोफी खे डिज वारियूं फिल्मूं वणंदियूं आहिनि ऐं केट डज़ंट लाइक हॉरर मूवीज़ केट खे डिज वारियूं फिल्मूं न वणंदियूं आहिनि आई लाइक हॉरर मूवीज़ और आई डोंट लाइक हॉरर मूवीज़ मूंखे वणंदियूं आहिनि या न वणंदियूं. 6.3 राइट अबाउट योर सेल्फ पंहिंजे बारे में तव्हांखे लिखिणो आहे जीअं मां आहियां या तव्हां आहियो यूज़ इस्तेमालु कंदो आई नेवर और आई ऑफ्टन और आई डोंट वरी जुमलो इस्तेमालु थींदो पोइ वरी वेरी ऑफ्टन जेको वर्ब इस्तेमालु कंदो. वॉच टीवी जी जेका ॻाल्हि आहे जेकॾहिं मां चवंदुमि आई नेवर वॉच टीवी मां टीवी ॾिसंदो ई न आहियां आई ऑफ्टन वॉच टीवी माना अक्सर करे ॾिसंदो आहियां आई डोंट वॉच टीवी वेरी ऑफ्टन अक्सर करे मां टीवी ॾिसंदो ई न आहियां. इहे टई जेको आहे सो इन तरीक़े सां तव्हांखे जुमला ठाहिणा पवंदा. नंबर 2 गो टू द थिएटर माना थिएटर ते वञणु आई नेवर गो टू द थिएटर मां थिएटर ते वेंदो ई न आहियां आई ऑफ्टन गो टू द थिएटर अक्सर करे थिएटर ते वेंदो आहियां आई डोंट गो टू द थिएटर वेरी ऑफ्टन अक्सर करे मां थिएटर ते वेंदो ई न आहियां. नंबर 3 राइड बाइक माना मोटरसाइकिल हलाइण आई नेवर राइड बाइक मां बाइक हलाईंदो ई न आहियां जेकॾहिं तव्हां हलाईंदा आहियो चवंदो आई ऑफ्टन राइड बाइक अक्सर करे मां बाइक हलाईंदो आहियां. नंबर 3 में जेकॾहिं चवंदो आई डोंट राइड अ बाइक वेरी ऑफ्टन अक्सर करे मां बाइक हलाईंदो ई न आहियां. नंबर 4 ईट इन रेस्टोरेंट्स माना होटलनि में मानी खाइण आई नेवर ईट इन रेस्टोरेंट्स मां होटलनि ते मानी खाईंदो ई न आहियां ऐं आई ऑफ्टन ईट इन रेस्टोरेंट्स अक्सर करे मां होटल ते मानी खाईंदो आहियां. ऐं जेकॾहिं आख़िरी थींदो आई डोंट eat in restaurants very often मां अक्सर करे होटल ते मानी खाईंदो ई न आहियां. नंबर 5 ट्रेवल बाय ट्रेन रेल जे ज़रिए सफ़र करणु आई नेवर ट्रेवल बाय ट्रेन मां ट्रेन ते सफ़र कंदो ई न आहियां
I often travel by train. मां अक्सर करे ट्रेन ते सफ़र कंदो आहियां. ऐं नंबर ॿियो आख़िरी थींदो I don't travel by train very often. मां अक्सर करे ट्रेन ते सफ़र कंदो ई न आहियां. 6.4 complete the sentences. ही जुमला असांखे मुकमल करणु. 7 all of them are negative. ये सभु जा सभु नाकारी जुमला आहिनि. use don't and doesn't plus these verbs जेके ही वर्ब ये इस्तेमाल कंदो पर बेयर इंफिनिटिव हूंदा आहिनि. असां ये सब वगैरह न लॻंदी. past go, no, rain, see, use, where. Number 1 the weather here is usually nice. हितां वारी मौसम अक्सर करे भली हूंदी आहे. it doesn't rain much. एतिरो हिते मींहुं वसंदो ई न आहे. एतिरी बरसाति हिते पवंदी न आहे. Number 2 Paul has a car. Paul वटि कार आहे but he doesn't use it very often. यूज़ वारो वर्ब हिते इस्तेमाल थींदो. माना उहो अक्सर करे हुनखे इस्तेमाल ई न कंदो आहे. माना हलाईंदो ई न आहे. काई न वेंदो आहे. Number 3 Paul and his friends like films. Paul ऐं हिन जे दोस्तनि खे फिल्मूं वणंदियूं आहिनि. यानी हिननि खे फिल्मूं पसंदि आहिनि. but they don't go गो लॻंदो हिते but they don't go to the cinema very often. पर अक्सर करे सिनेमा ते या फिल्म ते वेंदा ई कोन आहिनि. Number 4 Amanda is married. Amanda जी शादी थियल आहे but she doesn't wear इस्तेमाल थींदो. but she doesn't wear a ring. पर हूअ मुंडी न पाईंदी आहे. माना शादी थियल अथसि पर मुंडी पाईंदी न आहे. Number 5 I don't know much about politics. माना मूंखे सियासत जे बारे में एतिरी ॼाण कोन्हे का. I am not interested in it. मुंहिंजी हिन में दिलचस्पी न आहे. मुंहिंजो हिन में शौक़ु ई न आहे. Number 6 The Regent Hotel isn't expensive. एतिरो महांगो ई न आहे. It doesn't cost much to stay there. माना उते रहण में एतिरा पैसा ई ख़र्च न ईंदा आहिनि. माना एतिरो महांगो ई न आहे. ॿिया होटल तमामु महांगा आहिनि. हे सस्तो होटल आहे. उते रहण में एतिरो पैसो नथो ख़र्च अचे. Number 7 Ed lives very near us. Ed अंग्रेज़ जो नालो आहे. Ed असांजे सफ़ा वेझो रहंदो आहे. सफ़ा वेझे में वेझो. But we don't see him very often. पर अक्सर करे असां हुन सां मुलाक़ात न कंदा आहियूं. अक्सर करे हुन सां असांजो मिलणु थींदो ई न आहे. माना हुन सां ॾिसंदा ई न आहियूं असां हुनखे. सी जी माना ते अक्सर मुलाक़ात जी माना कढंदा. 6.5 Put the verb into the correct form. हिन जेके वर्ब इस्तेमाल आख़िर में कया विया आहिनि. यानी ही जेके वर्ब आहिनि इहे ठीकु आहे न. हिननि वर्बनि खे तव्हांखे सही सूरत में इस्तेमाल करणो आहे. हाणे मार्गरेट स्पीक्स 4 लैंग्वेजेस. मार्गरेट 4 ॿोलियूं ॻाल्हाईंदी आहे. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन एंड स्पेनिश. माना अंग्रेज़ी, फ्रांसीसी, जर्मन वारी ॿोली ऐं स्पेन वारी ॿोली यानी स्पेनिश बि ॻाल्हाईंदा. स्पीक हिते इस्तेमाल थी आहे. लॻाई वई हिनखे सही तरीक़े सां. हाणे आई डोंट लाइक माई जॉब. हिते लाइक खे जेको आहे इस्तेमाल कयो. मूंखे पंहिंजी नौकरी पसंदि आहे. इट्स वेरी बोरिंग. सफ़ा बोर आहे. तंग थी पवंदो आहियां हिन मां. सफ़ा बेकार नौकरी आहे मुंहिंजी. बोर कंदड़ आहे. Number 3 Where's Steve? स्टीव किथे आहे? हुन चयो आई एम सॉरी. माज़रत सां माफ़ कजो. आई डोंट नो. मूंखे ख़बर ई न आहे. अलाए किथे आहे. माना मूंखे का बि ॼाण कान्हे. Number 4 Sue is a very quiet person. सू जेका आहे न सफ़ा चुप शख़्सियत आहे. सू छोकिरी आहे. माना she doesn't talk very much. एतिरो ॻाल्हाईंदी न आहे. सफ़ा ख़ामोश चुप शख़्सियत आहे. Number 5 Andy drinks a lot of tea. It's his favorite drink. Andy तमामु घणी चांहि पीअंदो आहे. इहा हिन जी पसंदीदा पीअण वारी शइ आहे. Number 6 It's not true. माना इहा हक़ीक़त न आहे. इहो सच न आहे. I don't believe it. मूंखे हिन ते यकीन ई न आहे. मां नथो मञां हिनखे. Number 7 That's very beautiful picture. इहा तमामु सुहिणी तस्वीर आहे. I like it very much. मूंखे इहा ॾाढी वणे थी. ॾाढी पसंदि आहे. नंबर आख़िरी जुमलो पढ़ंदासीं 8 Mark is a vegetarian. Mark सब्जी खोर आहे. माना सब्जी खाईंदो आहे. He doesn't eat meat. माना गोश्त खाईंदो ई न आहे.